तमाम शदीद खोट है। मञूं था वाकई पानी मथा तमाम शदीद खोट है, पर एतरी कोने जेतरी सदावर खोट है। तव्हां हफ़्तो पानी मुकम्मल दियो, हफ़्ते में बि एतिरो न ॾियो जेतिरो पानी सिर्फ़ु पेर पुसे ऐं पानी वाट ते न चढ़े। फसल तमामु भला कया पिया आहिनि, पानी तमामु घणी खोट आहे। हुकूमत खे अर्ज़ु कयूं था ऐं तलजा कयूं था, महिरबानी करे पानी मुकम्मल ॾिनो वञे जीअं पंहिंजे फसल आबाद थी सघनि। ऐं फसलनि तमामु घणो ख़र्च थी चुको आहे, बरसातूं बि कोन पियूं आहिनि जो फसल सुठा थियनि। महिरबानी करे पानी पूरो ॾिनो वञे, महिरबानी। अॼु सदावा खे बचाइण लाइ, सदावा जे पाणी लाइ, सदावा जे वसीलनि लाइ, सदावा जे असांजो नारो हो त सदा जीअण ख़ातिर असांखे पाणी ॾियो। उन नारे ते सभु सियासी समाजी धुरियूं मुतहद थी हिते गॾु थिया आहिनि। इहो उन्हनि हुकूमती धुर खे बि पैगाम ॾिनो आहे त शापुर चाकर जा माण्हू बाशऊर आहिनि, मुतहद आहिनि। हू पंहिंजे वसीलनि जे ख़ातिर बिना कंहिं झंडे जे फ़र्क़ जे हिकु थियनि था, हू गॾु थियनि था ऐं पंहिंजा वसीला पंहिंजा हक़ छिनी वठनि था। असांजो मक़सदु बि इहो आहे त गुज़िरियल 3 महीननि खां वठी सदावा खे सुकायो वियो आहे। मुंड जा आबादगार आहिनि, उन्हनि जो सारियूं हिते पोखियल आहिनि। हिते जिन जो वण कयल आहे उहो सुके पियो, उहो माल पियो चरे। उन में असांखे लाश खे तड़ ॾियण लाइ बि हिते पाणी न आहे, माल खे पीअण लाइ हिते पाणी न आहे। असांजो मक़सदु आहे त ख़ुदा रा सदावा खे पाणी ॾियो। सर असां सदावा जे बंदि हुजण जे मुसलसिल 3 महीने खां बंदि हुजण जे सिलसिले में अॼु हिते गॾिया आहियूं। वॾी ज़्यादती आहे, हींअर किथे बि पाणी जी खोट कोन्हे। रोड़ी केनाल फुल पियो वहे, गजरावा फुल पियो वहे ऐं 72 खां मथे जेके शाखूं आहिनि फुल पियूं आहिनि। पर असां हथ सां शाख खे वाह खे बंदि करे ऐं हेठि जे आबादगार खे तबाह ऐं बर्बादु कयो आहे। इहा इंतिहा दर्जे नाजाइज़ी आहे। माण्हुनि जो गुज़र सफ़र जो ज़रियो सिर्फ़ु ज़रायत आहे, उन खे हथ वठी तबाह कयो वियो आहे। तंहिं करे असांजो मुतालबो आहे त महिरबानी करे सदावा जाइज़ हिसे जो पाणी असांखे ॾिनो वञे, जीअं माण्हू मुआशी तौरु तबाह थियण खां बचनि ऐं गुज़र सफ़र जा ज़रिया वधनि ऐं असांजो गुज़र खोट सबबु अॼु अवामी तहरीक प्लेटफार्म तां ई सिगाबुन खां गॾु आहे। असांखे अफ़सोस पियो थिए त 4 महीननि खां वठी सदावा जो पाणी बंदि कयो वियो आहे। यकीन मञूं कल्ह शाही बाज़ार में गुज़र थियो त दर्जन दुकान ख़ाली ॾिठा विया। अफ़सोस पुछो बाबा ही हेतिरो सारो कमु तव्हां वटां दुकान खाली लॻा पिया आहिनि, रड़ कयूं। अफ़सोस आहे साईं, फसल न आहे, पाणी कोन्हे, पाणी न आहे, फसल न आहे। असां बच बुखूं पिया मरनि। इन करे ख़ुदा जे वास्ते हिन सिंध हुकूमत खे इल्तिजा थी करे त ख़ुदा जे वास्ते हिन पाणी ॾियो, सिंध बचायो। मसइलो आहे ही असांजो न, पर ही सॼे हिन इलाइक़े जो आहे। ही इरीगेशन एस जो जेको आहे, हितां जो पाणी मथे मुढ वारनि खे विकिरो कयो वेठो आहे। केरु हिते ॿुधण लाइ तयारु कोन्हे। हीअ हिकिड़ी पार्टी जी ॻाल्हि कोन्हे, हीअ हिते जे मुआशी जेकी बि आहे माण्हुनि जो जीअण माना जेको पाणी ते आहे सॼो दारो मदार ज़रायत ते आहे। हीअ जेकी बि आहे जंहिंसां बि माना जेकी नाइंसाफ़ी कई पई वञे, हिन जे लाइ कहिड़ियूं धुरियूं आहिनि उहे मथां असां चवंदा नोटिस वरितो वञे। हिन पाणी जेको बि आहे हिकिड़ो शेड्यूल मुताबिक़ ॾियनि। ठीकु आहे, 8 ॾींहं शाख हले थी फुल ॾियनि। मुढ वारनि खे पाणी 15 ॾींहं हले थो, शाख फुल थी हले। हिते नाले मात्र आहे, पाणी जेको आहे सो गोॾे जेतिरो बि कोन्हे। जेकी ॾियनि था सरासरी फसल तबाह आहिनि। हीअ जेकी शाहपुर खे माना हिकिड़ो टारगेट कयो वेठो आहे ऐं एस जो इरीगेशन, इन जे लाइ हिनखे नोटिस वरितो वञे। जेकी बि आहे वधि खां वधि को आला अमलदार हिन नोटिस वठी माण्हुनि खे पंहिंजो जेको हक़ु ज़मीन ते जेको पोरित उन्हनि जो कुझु रोज़गार जो मसइलो आहे इहो हल कयो वञे। अर्ज़ु हीअ आहे त अॻे बि पाणीअ जूं खोटूं हलियूं आहिनि, मसलसल मथां कुदरती खोट हूंदी आहे, उहा ॿी ॻाल्हि आहे। पर ही हथरादू खोट 4 महीननि खां ऐं सदावा जा ॿार अहिड़ा ठाहिया आहिनि जो 5 ॾींहं 6 ॾींहं पुछड़ीअ खे पाणी थो मिले, मुढ वारनि खे 10 ॾींहं थो मिले, हफ़्ते जो 15 ॾींहं जो पाणी सही थो नथो मिले असांखे। असां उहा वसारनि सां इहा अपील आहे हिते जे इंतिज़ामिया खे, हिते जे ऑफिसरनि खे, एसी खे, जेसि ताईं असांजो पाणी न मिलंदो असांजो जियापो पाणीअ ते आहे। असांजो ॿियो कुझु कोन्हे। असीं चवंदासीं ख़ुदा रा असांखे पाणी जो और लखे माण्हू हज़ारे माण्हू आहिनि, असांखां हेठि 10-12 किलोमीटर ते पाणी पीअण जो बि न आहे। सदावा जो पाणी उहो माण्हू कुतब आणींदा आहिनि पाण लाइ, पंहिंजे जानवरनि लाइ, फसल लाइ। हाणे फसल खे त पाणी कोन थो मिले, इंसाननि खे पाणी कोन्हे। ऐं भले सर्वे करे ॾिसी चओ या का ॻाल्हि कयो, असीं तव्हांजे मीडिया जे तरफ़ां इहा अपील था कयूं वसारनि खे, ख़ुदा रा पाणी ॾियो। पाणी हींअर जाम आहे, महिरबानी करे माण्हुनि खे बदहालीअ ते न वधायो। तव्हांजो पैसनि सां पेट कोन भरिबो, तव्हां हिकिड़ी मानी खाई बि पेट भरींदव, पर पाणी उहा शइ आहे असांजे जियापे लाइ। हर वक़्तु असांखे इन शइ जी ज़रूरत आहे, इन खां सवाइ असीं रही न सघंदासीं। महिरबानी करे असांखे पाणी ॾिनो, महिरबानी।